हिंगोरजा मां ख़बर ॾींदा हलूं त हिंगोरजा मां 14 ॾींहं अॻु खंबे गुम कयल शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे शागिर्द फरहान चांग जो अञा ताईं ॾस पतो पइजी नाहे सघियो। संदसि जे भाइरनि मोहम्मद जुमन चांग उस्ताद गुलाब चांग प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कंदे चयो त फरहान चांग शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जो शागिर्द आहे। इन जो तोड़े असांजे खानदान जो कंहिं बि क़ौम परस्त तंज़ीम सां को बि तालुक वास्तो नाहे ऐं असांजो खानदान पीपी जो वोटर रहियो आहे। हिननि चयो त असां मुहिब वतन पाकिस्तानी आहियूं। असांजे नौजवान खे खंबे गुम कयो वियो आहे। हिननि चीफ ऑफ आर्मी स्टाफ DG रेंजर्स वज़ीर आला सिंध IG सिंध DIG सखर ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कई आहे त फौरी तौर हिंगोरजा मां खंबे गुम कयल असांजे भाउ फरहान चांग खे आज़ाद करायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।